हैदराबाद के मुख्तलिफ हंधन गैर कानूनी वेन ऐं कार अड्डनि खिलाफ़ कार्रवायूं कयूं आहिनि। लतीफ़ाबाद में कार्रवाई दौरान ट्रांसपोर्टर सेक्रेटरी आरटी ऐं पुलिस अहलकार हथे बहिजी विया। इन हवाले सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहिनि सलीम अला। जी सलीम, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, सेक्रेटरी आरटीए ट्रैफिक पुलिस ज़िले पुलिस जो है हैदराबाद के मुख्तलिफ इलाक़नि में जो गैर कानूनी अड्डा आहिनि उन्हनि के खिलाफ़ कार्रवाई कई है, जंहिं दौरान लतीफ़ाबाद पौड़ा 7 वारे इलाइक़े में गैर कानूनी अड्डा बंद कराइण दौरान जो ट्रांसपोर्टर पुलिस ऐं सेक्रेटरी आरटीए जो हथे पइजी विया आहिनि। सेक्रेटरी आरटीए ऐं पुलिस जो चवण आहे त लतीफ़ाबाद ऐं वैदत कॉलोनी में जो गैर कानूनी अड्डा आहिनि उन्हनि जे खिलाफ़ कार्रवाई कई पई वञे, जंहिं दौरान 2 ॼणनि खे हिरासत में वरितो वियो आहे ऐं जॾहिं त 2 गाॾियूं बि जेके आहिनि उहे पुलिस हिरासत में आहिनि। इन्हनि जो चवणु आहे त रस्ता बंदि थियण सबबि आवाम खे परेशानी थिए थी, जंहिंजे करे इहा कार्रवाई शुरू कई वई आहे। इन्हनि जो चवणु आहे त जेके बि गैर कानूनी अड्डा आहिनि उन्हनि जे खिलाफ़ बिना फ़र्क़ जे कार्रवाई कई वेंदी। जी सलीम अला, महिरबानी अव्हां जी।